इते हिकु ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। टंडोल यार में RRF पुलिस कार्रवाई कई आहे, जंहिंमें वॾी मिक़दार में मुनशियात ऐं चर्स हथ कई वई। 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में सलीम, आफ़ाक, आंगलो, यामीन, इस्माइल राजपूत ऐं ख़ालिद संग्रासी शामिल आहिनि, जिन ते केस बि दाख़िल कयो वियो आहे। टंडोला यार मां ख़बर आहे, जिथे RRF पुलिस जी कार्रवाई वॾे मक़दार में मंशियात ऐं चर्स हथ कई वई आहे। 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में सलीम, आफ़ाक, आंगलो, यामीन, इस्माइल राजपूत ऐं ख़ालिद संग्रासी शामिल आहिनि। टंडोला यार में RRF पुलिस जी कार्रवाई वॾे मक़दार में मंशियात ऐं चर्स हथ कयो वियो आहे। 5 ॼणा गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में सलीम, आफ़ाक, आंगलो, यामीन, इस्माइल राजपूत, ख़ालिद संग्रासी शामिल आहिनि, जिन ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडोल यार में RRF पुलिस कार्रवाई कई आहे, वॾी मिक़दार में मुनशियात ऐं चर्स हथ कई वई। 5 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में सलीम, आफ़ाक, आंगलो, यामीन, इस्माइल राजपूत, ख़ालिद संग्रासी शामिल आहिनि। केस दाख़िल कयो वियो आहे। टंडोला यार में RRF पुलिस जी कार्रवाई वॾे मक़दार में मंशियात ऐं चर्स हथ कई वई आहे, जंहिं दौरान 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे टंडोला यार मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नुहरियो। जी ग़ुलाम रसूल, कार्रवाई जे हवाले सां वधीक अपडेट कंदा। जी बिल्कुलु, टंडोला जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे RRF पुलिस जी कार्रवाई कई आहे। वॾे मिक़दार में जेको आहे मंशियात चर्स हथ करे 5 ॼणा गिरफ़्तार करे वरिता। 3 ॼणा जो फ़रार थी विया आहिनि। RRF पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मंशियात कंदड़ 2 कारनि खे तवील में वठी छॾियो आहे। तवील में वरितल कारनि मां जेको आहे वॾे मिक़दार में जेको आहे मंशियात हथ कई वई आहे। जॾहिं त उमरसान वेझो कार्रवाई दौरान 2 किलो चर्स बि हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार थियलनि में सलीम, आफ़ाक, आंगलो, यामीन ऐं इस्माइल राजपूत, ख़ालिद संग्रासी शामिल आहिनि। तव्हां ॿुधाइणो आहे त गिरफ़्तार थियलनि खे जेको मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल करे अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ते सुल्तानाबाद, उमरसान थाणनि ते जेको आहे केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तार थियलनि ते मंशियात एक्ट ते जेको आहे 3 अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।